पूरी सिंध जिया नारा तालके में भी बरसात की तबाही दौरान केतराई घर डही पट पइजी विया। सभई खानदान इन वक्त भी खुलियल आसमान हेठ वेठल आहिनि। पेश है चूंडको मां जावेद गोपांग की रिपोर्ट। पूरी सिंध जिया तालके नारे में भी बरसात तबाही मचाए छड़ी। केतराई घर किरी पट पइजी विया। माण्हू बुखूं काटण ते मजबूर। जॾहिं त सिंध हाई कोर्ट जे हुकम ते असिस्टेंट कमिश्नर नारा पारां चूंडको में रिलीफ कैंप कई आहे। उन रिलीफ कैंप में सिर्फ़ 3 घरनि खे टेंट ॾिना विया ऐं सवें खानदान खुलियल मैदान ते बेयारो मददगार वेठल आहिनि। कैंप में आयल बरसात मुतासिरनि धरती टीवी सां हिन रीति वीचार वंडींदे चयो, सर कुछ भी न मिलियो आहे हिते। मूंखे जीअं ई इहे शुरूआत थी आहे टेंटनि जी राशननि जी का बि शइ असांखे न मिली आहे। न एसी साहब अचे विज़िट ते, न मुख़्तियारकार थो अचे, न तपेदार थो अचे। राति टेंट लॻा आहिनि। मर्द जेके आहिनि से छड़ा अची वेठा आहिनि। बचड़नि वारा असां फिराए बचा असां घर वापसि वठी विया आहियूं। दर पधर ऐं उते बचड़ा असांजा ईअं पधर में वेठा आहिनि। न खाइणा न पीअणा। मज़दूर माण्हू आहियां, मज़दूरी कंदो आहियां साईं। न कोई असां जेको वारस थो बणिजे, न कोई असां जेको धणी साईं थो बणिजे। अलाह खां सवा असां हिते खुले मैदान हेठि वेठा आहियूं। साईं असांजे तक़रीबन महीनो थी वियो आहे। ॿुधो न, मथे बाकशाह रोड सां उते वेठा आहियूं हाई स्कूल में। ॿुधो न, माना महीनो कोन थी आहे उते वेठा आहियूं। को हिसाब किताब न आहे। एसी साहब आयो, मुंहिंजो वाल साहब गुज़ारियो। एसी साहब आयो, पाण दुआ घुरी वियो, चई हर शइ हर ॻाल्हि थींदो। ॿुधो साईं, कल्ह आया एसी साहब आयो, जज आयो, उन चयो बाबा हेॾे टेंटूं हणूं था, तव्हांखे शिफ्ट कंदासीं। राति आयो, ॿुधो न, सिकंदर आयो, तपेदार रमज़ली आयो। असांजी बाबा आहिनि कमरे में घणा मिसाल घर तव्हां रहो था। असांजो 4 घर था रहूं, 8 घर था रहूं। ॿुधो साईं, असां चयो सुबुह तव्हां शिफ्ट कंदासीं। राति ख़बर न आहे टेंट लॻी आहे। असां उते जिते वेठा आहियूं उते ई वेठा आहियूं। असां अॼु तक कुझु मिलियो ई न आहे। सियाल मलो तक़रीबन हिते तव्हांजे साम्हूं तक़रीबन वेठा आहिनि। ठीकु आहे साईं। नारे जा तक़रीबन मला कंहिंजा नाला खणी मां कंहिंजा खणा। ठीकु आहे। 15 ॾींहं 17 ॾींहं डेली मां पाण वञा थो मुख़्तियारकारी में। जेॾीमहिल वञा थो एसी साहब जो दरवाज़ा बंदि लॻा पिया आहिनि। बिल्कुलु कोई मुख़्तियारकार आहे या कोई बि न चेयरमैन आहे, न कोई अचे थो विज़िट करणु, न काथे सियाल मले में, न नारे जे बरादर में कुझु बि सर कोन मिलियो आहे। हिन महिल ताईं ॿार हिते तक़रीबन असां वठी अची पहुता आहियूं सरज़मीन ते। सुबुह खां वठी यकीन कयो ॿियों 3 ॾींहं हिन महिल ताईं शाम सुबुह कुझु बि काश पाणी मिली आहे। असांखे कुझु बि न मिलियो आहे। जेके बि मिलिया आहिनि इहे हिते ई मिलिया आहिनि। इहे 30 टेंट अची ॾिना अथऊं। ॿियो त कुझु बि न ईंदो अथऊं। मानी बानी कोन ईंदी अथऊं। न का दवा न पाणी कुझु बि नथा पिया ॾियनि। असां अवां कैंप ते आयल मुतासिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन अल्ताफ़ गोपांग सां गॾु जावेद गोपांग, धरती टीवी, चूंडको।